नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त नून लीग सदर शहबाज शरीफ कराची पहुची आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। शहबाज शरीफ पार्टी वफ़द समेत बिलावल हाउस पहुतो, जिते हुन अॻूणे सदर आसिफ ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में वॾो वज़ीर मुराद अली शाह, शीरी रहमान ऐं फरहतुल्लाह बाबर भी शरीक थिया आहिनि, जॾहिं त नून लीग जे वफ़द में अहसन इकबाल इमरम औरंगज़ेब शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ गॾियल हिकमत अमली जोड़ण समेत मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी BNP सरबराह सरदार अख्तर मींगल सां बि टेलीफोन राब्तो कयो, जंहिं दौरान ॿिन्ही अॻवाननि मुल्क में जमहूरियत इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। टेलीफोन राब्ते दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त PTI हुकूमत वफ़ा सियासी मुखालिफ़नि खां इंतकाम वरितो पियो वञे, जेको बर्दाश्त जोॻो नाहे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त नून लीग सदर शहबाज शरीफ कराची पहुची आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। शहबाज शरीफ पार्टी वफ़द समेत बिलावल हाउस पहुतो, जिते हुन अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में वॾो वज़ीर मुराद अली शाह, शीरी रहमान ऐं फरहतुल्लाह बाबर भी शरीक थिया, जॾहिं त नून लीग जे वफ़द में अहसन इकबाल इमरम औरंगज़ेब शामिल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी BNP सरबराह सरदार अख्तर मींगल सां बि टेलीफोन राब्तो कयो, जंहिं दौरान ॿिन्ही अॻवाननि मुल्क में जमहूरियत इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। टेलीफोन राब्ते दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त PTI हुकूमत वफ़ा सियासी मुखालिफ़नि खां इंतकाम वरितो पियो वञे, जेको बर्दाश्त जोॻो नाहे।